अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिया लतीफ़ सीरीज़ जे बे वीडियो में भली करे आया। वेलकम, खुश आमदीद। आओ यहाँ माशूक जो तव्हां ॾिसी रहिया आहियो जिया लतीफ़ यूट्यूब चैनल। तो अॼु जे हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं सिंध जे उन कोयल फ़नकार दुनिया जी रंगीनी शाइरी खे बि ॻाए न सिर्फ़ नाम कमायो बल्कि पूरी दुनिया जे अंदरि हिकिड़ो ख़ाल छॾे वई आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि फ़नकार अञा ताईं उनखे पूरो नाहे कयो। जी हाँ, उहा मायानाज़ ऐं सुरीली कोयल जली फ़नकारा आहे फ़ौज़िया सुमरो। फ़ौज़िया सुमरो थर जे मशहूरु अवामी फ़नकारा जो असुल नालो हकीमा हो। हिन वीरा वाह लॻताल के नंगर पारकर जे ॻोठ हारसर में 1969 में नाथे ख़ान जे घर में जन्म वरितो। संदसि वालिद टंडे मामद ख़ान जी शुगर मिल में मुलाज़िम हो ऐं उते हमद नातूं ॻाईंदो हो। अॻिते हली लॾे पलाणे टंडे मामद ख़ान में अची वेठो, जिते फ़ौज़िया सुमरो मैट्रिक पास कई ऐं 16-17 वारनि जी जमात में ॻाइणु शुरू कयई। संदसि तालुक़ बुनियादी तरह मज़हबी घराणे सां हो, जंहिं करे खेसि फ़न जी दुनिया में अचण वक़्तु काफ़ी ॾुखियाईयूं पेश आयूं, पर पंहिंजे शौक़ जी तकमील ख़ातिर माइटनि खां चोरीअ पंहिंजे शौक़ जी तकमील ख़ातिर माइटनि खां चोराई नंढनि फंक्शननि ऐं प्रोग्रामनि में ॻाईंदी रहंदी हुई। 1987 धारे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते नामवर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा खेसि मुतारिफ़ करायो ऐं संदसि आवाज़ में ॿ कलाम बेक़दरा क़दर न कई को ऐं छॾे विया साथी सुखनि जा रिकॉर्ड कया, जिन ॿुधंदड़नि में काफ़ी मक़बूलियत माणी। फ़ौज़िया सुमरो राग जी बाक़ायदा सिख्या उस्ताद मजीद ख़ान ऐं उस्ताद ग़ुलाम हुसैन कलेरीअ खां वरिती। संदसि आवाज़ में काफ़ी दर्द हो। फ़ौज़िया सुमरो सिंध जी औरत फ़नकारान में वाहिद फ़नकारा हुई जंहिंखे वधि में वधि ॿुधो ऐं पसंदि कयो वेंदो आहे। संदसि कलामनि में सिंध जे झर जंग में वॾी मक़बूलियत माणींदड़ फ़ौज़िया सुमरो जूं 110 कैसेटूं मार्केट में आयूं। उहा कैसेट कंपनियुनि खां काफ़ी ॻरो मुआवज़ो वठंदी हुई। हिन घणो तणो इश्किया कलाम ॻायो आहे। उन खां सवाइ हर साल महरम जे महीने में संदसि आवाज़ में सिंधी नुंहनि जूं कैसेटूं रिलीज़ थींदियूं हुयूं। फ़ौज़िया सुमरो मुल्क खां ॿाहिरि सऊदी अरब, भारत, दुबई ऐं शारजा, कतर वग़ैरह समेत केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जा जूअर ॾेखारिया। हिन सिंधी, सराइकी, उर्दू, मारवाड़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि में बि ॻायो। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सच्चा सरमस्त, शेख हयास, बिलावल उठ, अली मोहम्मद उडराई, साईंदाद सांध ऐं ॿियनि खोड़ सारनि शाइरनि जा कलाम ॻाए दाद हासिल कयो। संदसि मशहूरु गीतनि में कंहिं हथ हलाया त ॻोड़ा ॻड़ी पिया, को त अहिड़ो हुजे कॾहिं नींहं वारा निंढूं कोन कनि था, अले अले मुंहिंजा मारू वारा, जहिड़ी प्यारी सिंध तहिड़ा प्यारा माण्हू, कारों दर ते आऊं अकेली आहियां, जीअरे मोॾे कोन आहे शामिल आहिनि। संदसि शादी 1993 में टंडे मामद ख़ान जे वॾे ज़मींदार हाजी मिस्री सेठीअ सां थी, जंहिंमां खेसि हिकु धीअ जो औलाद आहे। संदसि 110 कैसेटूं रिलीज़ थियूं। खेसि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एवार्ड, शहबाज़ एवार्ड समेत लातइदाद एवार्ड मिलिया आहिनि। थर प्रोडक्शन 2002 रिकॉर्डिंग कंपनी में मीरपुर ख़ास में संदसि मंचा तौरु ताज पोशी कराई वई। 2002 में बीमार रहण खां पोइ बि पाण खे व्हीलचेयर ते खणाए बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स ते कलाम ॻाए पंहिंजे मदान खे मायूस न कयो। फ़ौज़िया सुमरो गुर्दनि जी तकलीफ़
घणे वक़्त खां रही फौजा सोमरो खे गुर्दनि जी तकलीफ़ घणे टाइम खां रही ऐं 2002 में बीमार रहण बावजूदि हिन पाण खे व्हील चेयर ते खणाए चादलती भेटाई जे उर्स ते ॻाए मदान खे मायूस कोन कयो। उहा 4 सेप्टेम्बर 2002 ते कराची जे सिविल अस्पताल में दमधणी हवाले करे हली वई। हिन फ़ानी दुनिया खे छॾे वई खेसि टंडे महमद ख़ान जे सखी बहरान शाह कब्रिस्तान में दफ़न कयो वियो आहे। पर संदसि आवाज़ अॼु बि संदसि मौजूदगी जो एहसास ॾियारींदो रहंदो आहे ऐं हू जेको ख़ाल छॾे वई आहे अॼु ॾींहं ताईं का बि फ़नकारा उन ख़ाल खे भरे न आहे सघी। तो का बि फ़नकारा उन जे ख़ाल खे भरे न आहे सघी ऐं इहो बि मुमकिन आहे त गुज़िरियल 20 सालनि खां अञा ताईं का बि अहिड़ी फ़नकारा न आहे थी जेके फ़ौजिया सां भेट ॾिजे ऐं शायदि मता थी पए। सो ॾिसूं था अञा छो सिंध में टैलेंट जी का खोट न आहे। तो दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उम्मीद यार उर्दू के चल। तो दोस्तों ये थी अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं अस्सलाम वालेकुम दोस्तों। जिया लतीफ़ पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदा। सीरीज़ जे ॿिए वीडियो में मिली करे आया तेसी ताईं वेलकम खुशामदीद साथ सलाम। आऊं यहाँ माशूक नौजो तव्हां ॾिसी रहिया आहियो जिया लतीफ़ यूट्यूब चैनल। तो अॼु जे हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं